सिंध हाई कोर्ट में सिहत खाते पारां कैंसर जे हानियुनि बाबति जमा करायल रिपोर्ट में छिरकाईंदड़ अंग अखर जारी किया विया आहिनि। रिपोर्ट में इंकशाफ कयो आहे त सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं ख़ैरपुर जे वॾनि इस्पतालुनि में कैंसर जे इलाज जी सहूलियत ई नाहे। कराची खां सवाइ सिंध जे ॿिए कंहिं बि वॾे तोड़े नंढे शहर में कैंसर जे इलाज जी सहूलियत मौजूदु नाहे। एसिताईं जो पीपल्स पार्टी जे ॻढ़ शहीदनि जे शहर लाड़काणे में बि कैंसर जे मरीज़नि जो इलाज न पियो थिए। रिपोर्ट में ॿुधायो वियो त चाणका अस्पताल में गुज़िरियल साल 499 कैंसर जा मरीज़ आया, जिन में 5 मरीज़ वात जे कैंसर वारा हुआ। लाड़काणे जे लिनार अस्पताल में गुज़िरियल साल कैंसर जा 2088 मरीज़ आंदा विया, जिन में 338 मरीज़ वात जे कैंसर जा हुआ। सेक्रेटरी सिहत जी रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो त जिन्हा अस्पताल में रुगो साल 2018 दौरान 37,900 कैंसर जा मरीज़ आंदा विया, जिन मां 2213 मरीज़ वात जे कैंसर जा हुआ। आगा खान अस्पताल कराची में गुज़िरियल साल 4060 मरीज़नि खे आंदो वियो, जिन में कैंसर जा 568 मरीज़ शामिल हुआ, जॾहिं त SIU2 में 18,036 केस कैंसर जा आंदा विया। उन खां सवाइ SG लयारी अस्पताल में गुज़िरियल साल वात जे कैंसर में मुब्तला 138 मरीज़नि सूदो 114 मरीज़ आंदा विया। लियाकत नेशनल अस्पताल में 5,830 मरीज़ गुज़िरियल साल आया, जिन में 72 मरीज़ वात जे कैंसर में मुब्तला हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।